छा थियो आहे? जुल्म लगो पियो आहे पूरे सॼो पाणी असांजे घरनि में घिरी वियो आहे सॼा घर तबाह थी विया आहिनि ॻोठ असां डीसी साहब खे इहो ई चऊं था त डीसी साहब तूं नंबर त बंदि करे सुम्ही रहियो आहे तूं हेॾा किरोड़े रुपया फंड वरिता आहिनि कंहिंजे लाइ वरिता अथई ग़रीबनि जे लाइ वरिता अथई न तोखे ईअं न कचे में वधो आहे थियो कचे में सभु हाणे सरदार मोहम्मद भाई खान खे सरदार बंगुल खान खे जॾहिं CM मुक़ररु कयो एडवाइज़र हिन जे लाइ बरसाति लाइ त साईं जन वधा आहिनि कचे में साईं जन खे चओ हिते यारो लुंड असांजो फ़ौज जे हवाले कयो ख़ुदा जे वास्ते अल्लाह जे ऐं नबी जे वास्ते पंहिंजे इमाम जे वास्ते को अथो पीर फ़कीर नबी कंहिंखे मञींदा आहियो ख़ुदा जा बंदो इहे कामोरा DC साहब AC साहब मुख्तियार कर छा अशरफ पिताफी साहब डरकी में टेंट ॾे थो माण्हुनि खे ग़रीबनि खे छा असांजो हक़ न आहे असांजा हे ज़ुल्म ॾिसो को हिन टाइम ताईं को नुमाइंदो न आयो आहे MP अब्दुल बारी खान पिताफी तोखे वोट ॾिना आहिनि असां अलीगढ़ खान जे मुक़ाबले में तूं 5000 वोट मुक़ाबले में खणी तूं MP थियो आहे ख़ुदा जा अल्लाह साईं तोखे आबाद कंदो महिरबानी करे नौशोरे फेरोज के छड़ी यारे लुंड जी जांच कर अची अच तू वोट वता है असा तुझा वोट आयूं मेहरबानी करे खुदा वास्ते यारे लुंड ते रहम कयो अब्दुल बारी खान पितावी के गुजारिश था क्यों पांजी कौम पितावी बिरादरी सा दिसे हालत असा लुंड बिरादरी सा जेके बिरादरी वन हाने भी दिसो ही घर दिसी पानी दिसो डीसी साहब के असा जो अर्जाद मेहरबानी करे खुदा वास्ते या त आर्मी जे हवाले कयो असांजो शहर को असांजा बच्चा बचंदा वो घर ॾिस परियो घर ॾिसो सॼा घर बर्बाद थी विया आहिनि ख़ुदा वास्ते अल्लाह जे महबूब जे वास्ते जो अगरि इहे शांतियूं रोकणियूं थो कंहिं ग़रीब जो हक़ न खाओ जेको हक़ मिलियो थो उन हक़ जी हक़ अदाई कयो ख़ुदा वास्ते असांजो अज़ालो कयो